पता हाँ पुट बस ना वञा पियो गुज़रां पियो त सोचियुमि त प्रोफेसर बि सां मिलंदो वञा। अच्छा तमामु सुठी ॻाल्हि आहे। वियो अच्छा बाबा इहो ॿुधायो पाणी पीतो या चांहि? न पुट कुझु न बसि पाणी ठुक पीअंदुसि। फिदा बाबा लाइ पाणी खणी। हाणे ॿुधायो बाबा। पहिरियों त तोखे मुबारक हुजे त तुंहिंजे भेण जो रिश्तो थी वियो। वाकई इहा त तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे बाबा। पोइ हिन में परेशानी जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बसि पुट ग़रीब माण्हू आहियूं परेशानी त थींदी न। असल में ॻाल्हि इहा आहे त जंहिंसां रिश्तो कयो आहे उन एतिरो ॾाज घुरियो आहे जो मुंहिंजे वस खां मथे आहे। ओहो मां ग़रीब माण्हू मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा कयां। तव्हां परेशान न थियो बाबा, अलाह बहितर कंदो। तव्हां ईअं कयो तव्हां घर हलो, मां शाम जो ईंदुसि। ठीकु आहे पुट पर मूंखे यकीन आहे त तूं को न को बंदोबस्तु ज़रूरु कराईंदे। अलाह चङाई कंदो बाबा। ठीकु आहे बाबा तव्हां हलो घर। ठीकु आहे पुट। मालिक अजान को गिराक मेरा करोजी कयूं की पेजी भैया व्याज हलाइण बि सोलो न आहे बाबा हिन दौर में ॾाढो ॾुखियो कमु आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। जी बाबा तव्हां केरु? जी मुंहिंजो नालो सलीम आहे। मूं तव्हांखे कॉल कई। हा भाउ वे जी भाउ असल में मूंखे 5 लख रुपया खपनि। 5 लख रुपया? एॾा पैसा भाउ छा कंदे? बस ज़रूरत में आहे। ज़रूरत वरी हुई 5 लख रुपया? पर हाणे इहो ॿुधाए तो वटि काई अहिड़ी शइ आहे गारंटी न ते ज़मानत में पंहिंजी ज़बान ॾेई छॾां। बाबा अॼुकल्ह ज़बान ते कहिड़ो भरोसो कजे? ज़बान ॾेई माण्हू फिरी था वञनि। हे छोरो हारो उहो बि ईअं चए पियो हिकिड़ा माण्हू शादियुनि ते पैसा वठंदा आहिनि। हिन जे ॻोठ में फोतगी चई माइट खे पूरणो आहे 3000 रुपया ॾेई वञ। हे 3000 टिनि में हाणे गाॾी ॻोल्हींदो त नथो लभे। हे कारो हाणे ॻाल्हि इहा तूं वटि इहो ॿुधाए त जॻह बॻह आहे का पंहिंजी? जी जी मूं वटि जॻह पंहिंजी आहे। पोइ तूं हीअं कर कागज़ खणी आ त मां तोखे जेको आहे त 4.5 लख रुपया ॾियां थो। ठीकु आहे त पोइ मां पंहिंजो घर तव्हांजो नालो थो कयां। हा भाउ तव्हां मूंसां गॾु हलिजो, मां तव्हांखे पंहिंजे नाले ते कराईंदुमि। बाबा 5 लखनि ते 50,000 जी कमीशन थींदई ऐं लख ते 10,000 रुपया। जेकॾहिं ॻाल्हि वणई त ठीकु आहे न त तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि। 5 लखनि ते 50,000 ऐं लख ते 10,000 एतिरा पैसा व्याज में? 50,000 कमीशन? ॾिसो मां ग़रीब आहियां, जेकॾहिं मूंखे तव्हां मदद कंदो त महिरबानी थींदी। पोइ ग़रीब माण्हू आहे त मरो पैसा जो था वठो व्याज ते। असांखे बि तकलीफ़ पाण खे बि तकलीफ़ पंहिंजी वई आहे। हा छोरा कुबड़ा ओ छोरा अचे थो तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि। छोरा कुबड़ा लख लानत थी मुंह में छड़ो मथे के खंड वेठो
पिया मनोस अहिड़ा पादरण आहिनि वाह वाह मुंहिंजा बि असांखे दे सॼो ॾींहुं तव्हांजे पैसनि जे चकर में रुली रुली कुतरा हिक खे गुज़रंदा अथव लूसी थिया हिन सां गॾु वञो तव्हां हलो मां तव्हां सां गॾु हलां थो तव्हांखे चेक बुक ऐं जॻह जा कागज़ ॾियां हा बाबा असल में ॻाल्हि इहा आहे टाइम ते पैसा न ॾई न पोइ न तूं बि ख़ुशि न मां ख़ुशि टाइम ते पैसा न ॾई तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि तव्हां फिक्र न कयो तव्हांखे पैसा टाइम ते मिली वेंदा हा इहो हाणे ॻाल्हि इहा आहे त बाबा असांजे पोयां बि माण्हू वेठा आहिनि जेके असांखां हिसाब किताब वठंदा आहिनि न त असां कंहिंजे मथां ज़ोर तौबा कर बाबा व्याज जो पैसो खाइणु हराम आहे पर छा कयूं हाणे गुरबत बेरोज़गारी हिन जे करे व्याज खणायूं था मां हाणे हलां हाणे तूं बि वञ तूं बि ख़ुशि मां बि ख़ुशि मुंहिंजो नालो फरवर आहे मां फरवरी में जायो आहे हलो मां हलां थो चुकूं ठीकु आहे